अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध हुकूमत सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट जेको आहे हिकिड़ो वॾो सुठो क़दम खणे पई सिंध हुकूमत, जंहिंसां तमामु घणो तव्हांखे फ़ाइदो थियण वारो आहे। त हिकिड़ी एप्लीकेशन मुतारिफ़ कराई पई वञे जेका मोबाइल ते तव्हांजी हलंदी, जंहिंजी मदद सां सिर्फ़ु तव्हां पंहिंजी तारीख़ की पैदाइश जी तारीख़ खणंदो त हुन में तव्हांजी सॼी डेटा खुली ईंदी। तव्हांजी जेका बि रजिस्ट्रेशन कागज़ हूंदा उहे खुली ईंदा। उन सां गॾोगॾु तव्हां हुन ऐप में पंहिंजो मैरिज सर्टिफिकेट, फोतगी सर्टिफिकेट ऐं उन सां गॾोगॾु बर्थ सर्टिफिकेट, उन सां गॾोगॾु ॿिया जेके बि सर्टिफिकेट तव्हांजा आहिनि उहे तव्हां पंहिंजा पाण घर वेठे कढी सघंदव। त हीउ हिकिड़ो वॾो जेको आहे त सुठो जेको प्रोग्राम आहे सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट ऐं सिंध हुकूमत में अॼु जेको आहे त वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां हिकिड़ो इन ते दस्तख़त कई वई आहे, उन ते साइन कई वई आहे। तमामु जल्द जेको आहे इन ते कमु शुरू थींदो ऐं कुझु ई वक़्त में तव्हां जेको आहे त पंहिंजे मोबाइल जे ज़रिए तव्हांखे न भॼण जी ज़रूरत पवंदी, न काॾे वञण जी ज़रूरत पवंदी ऐं हिन मां फ़ाइदो तमामु घणो हासिलु करे सघंदो। छो त हाणे जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जी औरतुनि जी ॻाल्हि ॿोल कयां त उहे अगरि पंहिंजा उनखे बेफ़ाम ॿारनि खे ठाहिणा हूंदा हुआ त वॾी वॾी लाइनुनि में लॻंदा हुआ। पर हाणे उन्हनि लाइनुनि में लॻण खां तव्हां बची वेंदो ऐं जेको सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट ऐं हुकूमत सिंध सैयद मुराद अली शाह जी क़यादत में जेका मुलाक़ात थी आहे, अॼु उन ते सयूं थी वियूं आहिनि ऐं उन ते कमु जारी थी विया आहे। कुझु ई वक़्त में एप्लीकेशन मुतारिफ़ कराई पई वञे, जंहिं एप्लीकेशन जे थ्रू तव्हां पंहिंजा हर कागज़ात जेके बि आहिनि, जेके तव्हां पंहिंजे म्यूनसिपल मां, जेके पंहिंजे तव्हां ऑफिस मां कढाए पिया, उहे तव्हां पंहिंजी मोबाइल मां पंहिंजी डेटा पाण ॾेई तव्हां उहा हासिलु करे सघो। तव्हांखे ख़बर आहे त हाणे नादरा तरफ़ां बि एप्लीकेशन जारी कई वई आहे, पाक आइडेंटिफिकेशन एप्लीकेशन, जंहिं त तव्हां पंहिंजो CNIS लाइ अप्लाई करे सघो था। पर इहो मुंहिंजे ख़्याल में अञा एतिरो ग्रो न आहे थिए, एतिरो अञा कमु नथो करे, माण्हुनि खे हिन जे बारे में ॼाण बि न आहे। बाक़ी हीउ जेको नओं हाणे प्रोग्राम जेको अॼु साइन थियो आहे सैयद मुराद अली शाह तरफ़ां, इहो वॾो फ़ाइदेमंद आहे ऐं इन में वधीक वधि फ़ाइदो जेके बेनज़ीर जी औरतूं आहिनि उनखे मिलंदो। छो त उन जेके ॿार रजिस्ट्रेशन कराइनि था, उन जा बेफ़ाम पढ़ाइनि था, त उन्हनि जे लाइ जेको आहे त उनखे वॾी लाइनुनि ते लॻणो पए थो। मैरिज सर्टिफिकेट हुजे, डेथ सर्टिफिकेट हुजे या ॿिया जेके सर्टिफिकेट आहिनि, उहे सॼा तव्हां पंहिंजे मोबाइल मां पाण डेटा पंहिंजी हणी पंहिंजा कढी सघो था। लाइनुनि खां, भॼ डुक खां, हर शइ खां तव्हांजो झंझट